हर साल जी हिन साल भी बाबा स्वरूपदास जी वैसाखी जो मेलो शानदार नमूने से मल्हाईंदासीं। इन ख़्यालनि जो इज़हार बाबा स्वरूपदास मंदिर जे मुखी राजकुमार पाक डिजिटल मीडिया से ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त वैसाखी मेले के हवाले से समूरियूं ज़रूरी कार्रवाइयूं मुकमल कयूं आहिनि। मेले में ईंदड़ यात्रियुनि लाइ रिहाइश, खाधे पीते समेत बिजली, थधे पानी वारियूं ज़रूरतूं मुकमल करे छॾियूं आहिनि। इन वधीक चयो त 12 अप्रैल खां वठी 14 अप्रैल ताईं बाबा स्वरूपदास मेले जूं रस्मूं हलंदियूं। इन वैसाखी मेले ते समूरी सिंध मां सभई यात्री अची करे मंदिर में मथो टेकींदा आहिनि ऐं पंहिंजे मन जूं पूरियूं थियल बासियूं ॾींदा आहिनि। मेले जी 3 ॾींहं आयल महिमान लाइ 24 कलाक भंडारो हलंदो आहे, जॾहिं ते अॼु खां डोंगनि समेत ॿिनि रस्मुनि सां गॾु मेले जी शुरूआत कई वेंदी ऐं राति जो बाबा स्वरूपदास जी भॻत पेश कंदा, जॾहिं त राति जो राग रंग जूं महफ़िलूं बि जारी रहंदियूं, जंहिंमें सभई नौजवान छोकिरा डूंगा पण हंदा। नाज़रीन, हिन वक़्तु आऊं हालाणीअ जी तारीख़ी दरबार बाबा स्वरूपदास में बीठो आहियां, जिते हर साल 12, 13, 14 अप्रैल ते वैसाखी मेलो लॻंदो आहे, जंहिंमें हिंद सिंध जा केतिरा ई यात्री ईंदा आहिनि ऐं मथा टेक कंदा आहिनि ऐं पंहिंजे मन जूं मुरादियूं पूरियूं थियण ते उनखे भेटा पेश कंदा आहिनि। अचो त मेले में वैसाखी मेले में शरीक यात्रियुनि खां पुछूं त हुननि जो इन बारे में वधीक छा चवणु आहे। बाबा स्वरूपदास साहब जी, बाबा कृष्णदास साहब जी हालाणी शहर में जी मशहूर दरबार साहिब आहे। जंहिं दरबार साहिब में किथों किथों जा प्रेमी अची करे संतनि जे दर तां रहमत पाए था वञनि पिया। हर साल वैसाखी जो मेलो हिते लॻंदो रहंदो आहे 3 ॾींहं। सो हींअर बि हिन साल बि 3 ॾींहं मेलो लॻो आहे। अॼु खां शुरूआत आहे। सो असांखे संतनि जे दर ते 13 साल आहे असांखे हाज़िरी लॻण जी छुटी मिली आहे। सो अची करे ॾाढी दिलि तुष्टी आहे दरबार साहिब जो दर्शन करे, संगत जो दर्शन करे ऐं हितां जी संगत बि ॾाढी शेवा वारी आहे। सो असांखे बि ॾाढो मान ॾिनो आहे कि सदाईं ये मेला लॻंदा रहनि, संगत अची करे हितां रहमत पाईंदी रहे। बोल बाबा स्वरूपदास साहिब की जय। दरबार साहिब में मेलो 11, 12, 13, 14 खां शुरू आहे धामधूम सां। ऐं हिते जेको आहे मंदर जेको आहे बाबा स्वरूपदास बाबा कृष्णदास जे नाले सां आहे ऐं तमामु मशहूरु सिंध जे पाकिस्तान में बि मशहूरु आहे। वॾी गाॾी आहे ऐं महिमान ईंदा आहिनि घर पर जा ऐं ॿियो हिते महिमान जी ख़ातिर पाई वेंदी आहे। रसोई वग़ैरह तमामु सुठे नमूने सां उनजी इज़त सां सुठो वरताव कयो वेंदो ऐं 3 ॾींहं मेलो तव्हां केतिरनि अरसे खां हिते ईंदड़ आहियो ऐं किथां आया आहियो ऐं तव्हांजी हिते ड्यूटी कहिड़ी आहे? असां जेको आहे सो साईं कंडियारो खां असांजो अचणु थियो आहे। असां हर साल जेको आहे बाबा स्वरूपदास जी मेले जी 12, 13, 14 तारीख़ ते हिते हाज़िरी असांजी हूंदी आहे। ऐं असांजी झूलेलाल शेवा मंडली सां असांजो तावन आहे कंडियारो खां। असांजी जेकी शेवा मंडली आहे हिते ख़ासि करे लंगर जी शेवा में असां हूंदा आहिनि। ट्रस्ट जी तरफ़ खां बि हिते असांजी इंतिज़ामिया सां असां गॾु हूंदा आहियूं। ख़ासि करे असांजी जेकी शेवा हूंदी आहे न, लंगर हाल में हूंदी आहे। जेके ॿाहिरां यात्री ईंदा आहिनि उन्हनि खे लंगर माना खाराइण असांजी ज़िम्मेदारी हूंदी आहे। लंगर जी शेवा हूंदी आहे, पाणी जी सबिल जी शेवा हूंदी आहे, या चांहि जी स्टॉल हूंदो आहे। असां तक़रीबन जेकी बि शेवा हूंदी आहे, जीअं ॿाहिरां जेके बि यात्री अचनि था उन्हनि खे का बि दिक़त न थिए, कोशिशि करे असां तरजा आहियूं। ऐं हर साल असां हिते बाबे जी ड्यूटी बि ॾींदा आहियूं। दरबार साहिब में असांजी हाज़िरी हूंदी आहे। असां खां जेको थी सघंदो आहे असां हिन दर जी शेवा कंदा आहियूं। असांखे रूहानी सुकून मिलंदो आहे ऐं हर साल असांजी हाज़िरी हूंदी आहे। नाज़रीन, अवां हालाणी दरबार जे मेले में शरीक माण्हुनि जा वीचार ॿुधा ऐं भॻतनि जा ऐं आयल यात्रियुनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हीअ सरकार जेका दरबार आहे, हालाणी दरबार मंदर हालाणी जो मेलो जेको लॻंदड़ आहे, असां हिन में हर साल ईंदा आहियूं ऐं असां पंहिंजी दिलि जूं उमेदियूं पूरियूं थियण ते हिते सुखाऊं पासे वेंदा आहियूं। उहे असां वापसि करणु ईंदा आहियूं ऐं हिते असांखे अची करे वॾो सुकून ऐं आतिशगी मिलंदी आहे ऐं असां जूं मुहबतूं आहिनि हिन दरबार सां, छो जी हीअ तमामु वॾे में वॾी दरबार आहे हालाणी दरबार जी।